सुल्तान, चाचा मलूक खे अल्लाह साईं जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए। ये तो फितरी अमल आहे, हर के हिक न हिक ॾींहुं वञिणो आहे। मूंखे अफ़सोस आहे जो मां उन ॾींहुं तव्हां वटि पहुची कोन सघियुसि। हिक तरफ़ तव्हांजी काल अची रही हुई, ॿिए तरफ़ चाचा मलूक मौत जी आखिरी हिड़की ॾेई रहिया। सुल्तान, तो सुठो कयो त न आहे, छो त ज़िंदगी मौत रब जे हथ में आहे। पर तो वॾी कोशिश कई चाचा मलूक खे बचाइण जी, जैसा तो थिए। तव्हां यकीन कयो, दरअसल तव्हां ॾांहुं न अचण ॼण पंहिंजी ज़िंदगीअ तां हथ खणण जे बराबर। ईअं सम्झो मां तव्हां ॾे इन करे न अची सघियुसि छो जो मां चाचे मलूक खे बचाइण जे लाइ पंहिंजी इन बाहुनि जो सहारो ॾेई चाचे मलूक खे वठी वियुसि। पर मां चाचे मलूक खे बचाए न सकियुसि। सुल्तान, तो सुठो कयो, तो रब खे राज़ी कयो। मूंखे तोसां का बि शिकायत न आहे। जेकॾहिं न पंहिंजो नसीब सुठो हूंदो त पाण मिलंदासीं, न त घोरी जान जतन। तव्हां कीअं आहियो? तव्हां ठीकु त आहियो? हाँ सुल्तान, मां जहिड़ी आहियां। पर मूंखे यकीन आहे त सालार घणो वक़्तु मूंखे ज़िंदा न रहण ॾींदो। तंहिं करे मूं इहो फ़ैसिलो कयो आहे त सॼी मिल्कियत सालार जे हवाले करे असां कराची हलिया वञूं। हाँ, हाणे हिते मुंहिंजो बि छा बचियो आहे। जेकॾहिं तव्हां ऐं असां कराची न पर मुर्शिद लतीफ़ जी नगरी में हली रहूं, उते हली मुर्शिद लतीफ़ जूं वायूं ॿुधूं, पेत ॿुधूं। ऐं त चवां थो ज़िंदगीअ जा पोयां ॾींहं मुर्शिद जी नगरीअ में गुज़ारे। ठीकु आहे सुल्तान, उते ई रहंदासीं। पर हाणे मौत बि तुंहिंजो रस्तो रोके न त न रुकजा। सूमर ते सालार खां बि दस्तावेज़ ते दस्तखत कराए वठंदसि। शादी जी तारीख़ बि वठी छॾींदासीं। नादिर ऐं सदोरी जी रुख़सती थींदी ऐं ॿिए ॾींहुं असां फ़िलहाल कराची हलिया वेंदासीं। अल्लाह जेकॾहिं चाहियो त ज़रूर ईंदो। चङो सुल्तान, हाणे मां हलां थी। उहे बि घर वारा आसरे में हूंदा त मेरू अचे त पैसा वठूंसि। ठीकु आहे साईं, केॾा पेर केॾा। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।